एसकम चेयरमैन सनान खान कुरैशी उमरकोट में न्याणियुनि ते पुलिस तशद्दुद ऐं तस्लील जी मज़म्मत कंदे चयो आहे त न्याणियुनि ते तशद्दुद कंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। सनान खान कुरैशी जो चवणु आहे त उमरकोट में न्याणियुनि ते पुलिस सतां तशद्दुद कराईंदड़ मथां केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वञे। जेएसकम चेयरमैन जो वधीक चवणु आहे त पुलिस तशद्दुद जो शिकार बणियल मज़लूम न्याणियुनि सां जेएसकम जा कारकुन गॾु बीठल आहिनि। सनान खान कुरैशी जो वधीक चवणु आहे त सिंध में औरत खे वॾो मुक़ाम हासिल आहे। न्याणियुनि ते पुलिस ज़रिए तशद्दुद कराए दुनिया में कहिड़ो पैगाम ॾिनो पियो वञे। अवां खे ख़बर ॾियूं पिया जेएसकम चेयरमैन सनान खान कुरैशी उमरकोट में न्याणियुनि ते पुलिस तशद्दुद ऐं तस्लील जी मज़म्मत कंदे चयो आहे त न्याणियुनि ते तशद्दुद कंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। सनान खान कुरैशी जो चवणु आहे त उमरकोट में न्याणियुनि ते पुलिस सतां तशद्दुद कराईंदड़ मथां केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वञे। जेएसकम चेयरमैन जो वधीक चवणु आहे त पुलिस तशद्दुद जो शिकार बणियल मज़लूम न्याणियुनि सां जेएसकम जा कारकुन गॾु बीठल आहिनि। सनान खान कुरैशी जो वधीक चवणु हो त सिंध में औरत खे वॾो मुक़ाम हासिल आहे। न्याणियुनि ते पुलिस ज़रिए तशद्दुद कराए दुनिया में कहिड़ो पैगाम ॾिनो पियो वञे। जेएसकम चेयरमैन सनान खान कुरैशी उमरकोट में न्याणियुनि ते पुलिस तशद्दुद ऐं तस्लील जी मज़म्मत कंदे चयो आहे त न्याणियुनि ते तशद्दुद कंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। सनान खान कुरैशी जो चवणु आहे त उमरकोट में न्याणियुनि ते पुलिस सतां तशद्दुद कराईंदड़ मथां केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वञे। जेएसकम चेयरमैन जो वधीक चवणु आहे त पुलिस तशद्दुद जो शिकार बणियल मज़लूम न्याणियुनि सां जेएसकम जा कारकुन गॾु बीठल आहिनि। सनान खान कुरैशी जो वधीक चवणु आहे त सिंध में औरत खे वॾो मुक़ाम हासिल आहे। न्याणियुनि ते पुलिस ज़रिए तशद्दुद कराए दुनिया में कहिड़ो पैगाम ॾिनो पियो वञे। जेएसकम चेयरमैन सनान खान कुरैशी उमरकोट में न्याणियुनि ते पुलिस तशद्दुद ऐं तस्लील जी मज़म्मत कंदे चयो आहे त न्याणियुनि ते तशद्दुद कंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। सनान खान कुरैशी जो चवणु आहे त उमरकोट में न्याणियुनि ते पुलिस सतां तशद्दुद कराईंदड़ मथां केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वञे।